अस्सलामुअलैकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। ख़बर शामिल करियूं था दाबेची खां। तालीम जे वज़ीर जूं दावाऊं धूड़। दाबेची मिल्द एरिया सरकारी स्कूल में बुनियादी सहूलियतूं ऐं चौकीदार न हुअण सबबि मवालिन जो आज़ार वधी वियो, जंहिं करे सवें मासूम गुलनि जहिड़े ॿारनि जी तालीम मुतासिर। शागिर्द खुले आसमान हेठि तालीम पढ़ाइण ते मजबूर। उस्तादनि पारां नोटिस वठण जो मुतालिबो। ख़बर मूजिबि दाबेची मिल एरिया में क़ाइमु सरकारी स्कूल गवर्नमेंट एलिमेंट्री स्कूल में 400 जे लॻभॻि शागिर्द तालीम पढ़ाइनि था, जिते सरकारी स्कूल में बुनियादी सहूलियतूं, पीअण जो साफ़ पाणी, वॉशरूम, खेॾण जो ग्राउंड न बिजली समेत के बुनियादी सहूलियतूं न हुअण ऐं इमारतूं ज़बून हाल हुअण करे मासूम तोड़े उस्ताद सख़्त अज़ियत हेठि खुले आसमान हेठि तालीम पढ़ाइण ते मजबूर। हिकु पासे तालीम जे वज़ीर पारां शागिर्दनि खे सरकारी स्कूल में दाख़िल करण लाइ जागृता रैलियूं कढियूं पियूं वञनि त ॿिए बुनियादी सहूलियतूं न हुअण करे सवें शागिर्द तालीम जहिड़े ज़ेवर खां महरूम आहिनि। इन ई मौक़े ते शागिर्दनि उस्ताद मुराद नायो, हेड मास्टर एजाज़ फलीजो, हाजी आरिफ जोकियो ऐं ॿियनि ॿुधायो त असांजे सरकारी स्कूल में गुज़िरियल केतिरे ई अरसे खां का बि बुनियादी सहूलियत, बिजली, पाणी, वॉशरूम, कमरा, फर्नीचर न आहे। इन बावजूदि असां पारां तालीम जूं सरगर्मियूं जारी रखियूं वयूं आहिनि। हिननि वधीक ॿुधायो त असां पारां DAO तालीम ठट्टो, TAO तालीम साकरो खे केतिरा ई भेरा बुनियादी सहूलियतूं ऐं चौकीदार जी घुर कई, पर उन्हनि जे कन ते जूं बि नथी चुरे। चौकीदार न हुअण करे शाम जे वक़्तु मवालियनि स्कूल जे अंदरि डेरा जमाए छॾिया आहिनि, जेके हर रोज़ु स्कूल जे अंदरि घिड़ी करे सरकारी कमरनि खे पुर नुक़सान पहुचाइनि था, जंहिं सबबि असीं वेतर अज़ाब वारी ज़िंदगी गारण ते मजबूर आहियूं। हिननि तालीम जे वज़ीर सरदार शाह खां घुर कंदे चयो त फौरी तौर ते दाबेची मिल एरिया जे सरकारी स्कूलनि ते ध्यानु ॾेई करे हितां जे मासूम शागिर्दनि जी तालीम बचाई वञे। कैमरामैन टीम सां गॾु शाहिद समूह, TN न्यूज़, दाबेची।